सिंध के कॉन्फ्रेंस लेखक जाकोड़ी लीडर धरती से मोहब्बत कंदड़ अली हसन चांडियो साहब जी 58 सालगिरह है। इन सालगिरह के मौके ते इतने वेचल तमाम साथियुनि अगवाणनि ॾेह थोड़े परॾे में रहंदड़ उन सभिनी सिंधियुनि खे मुबारक ॾियां थो। अली हसन चांडियो पसवंदा इलाइक़े जो रहंदड़ पुठिते पयल इलाइक़नि मां ज़ाती ख़ानदान उनजो जेको कबीलाई धाड़ेलनि ऐं वॾेरा शाही जो जेको आहे माना आन जो माना मलरो रखंदड़ हुजनि उन मां उहो निकितो, उन तालीम पढ़ाई ऐं उहो शागिर्दी दौर में ई काबी धुर जी सियासत थो करे ऐं हलंदे हलंदे वतन ऐं धरतीअ जी मोहबत में जकड़जे थो ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी में उहो शामिल थिए थो। अली हसन चांडियो जिथे भी रहियो हुन पंहिंजो जेका जिदोजहद हुई जेको पोरियो हुयो उहो अवल सिर्फ़ जो अदा कयो। जॾहिं हू काबी धुर जी सियासत करे पियो तॾहिं बि लॻो ऐं उनखे सॼी सिंध सुञाणे पई, बल्कि उन ॿाहिरि बि दौरा कया ऐं जॾहिं सिंध तरक़ी पसंद पार्टी में हो तॾहिं बि तव्हां ॾिठो त सिंध तरक़ी पसंद पार्टी जेको आहे त कहिड़े मक़ाम ते पहुती ऐं जॾहिं वरी सिंध नेशनल मूवमेंट जोड़े ऐं तव्हां ॾिठो त थोरे नंढड़े अरसे में हुन जी संजीदा ऐं कमिटेड जेका सियासत हुई जेका सच्चाई हुई उन सिंध नेशनल मूवमेंट के पूरी सिंध के अंदर गोटकी का वठी करे कराची ताईं मुतहरिक करे वॾी तंज़ीमुनि सां हिन गॾु बीहारियो। अली हसन चांडियो आउं सम्झां थो त उहो हिकु घणो रुखी शख़्सियत हुयो। वो एक ही वक्त में कारकुन, एक ही वक्त में अगवान, हिकिड़े ही वक्त में उस्ताद, हिकिड़े ही वक्त में शागिर्द हुयो। उन पंहिंजे कारकुननि जी स्टडी सर्किल, वर्कशॉप ऐं लेक्चर प्रोग्रामनि ज़रिए उन्हनि जी तरबियत कई, माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल खां वाक़िफ़ करायो ऐं उन्हनि जे खे तयारु करे पंहिंजी धरतीअ जी बका खुशहाली लाइ जाकोड़ींदड़ हिकिड़ो क़ौमी कारकुन तयारु करे बीहारियो। इन जे करे आउं सम्झां थो त अली हसन जो जेको पोरियो आहे उहो सिर्फ़ु SNM STP या जेको आहे त माना काबी धुर ताईं माना महदूद कोन्हे को। अली हसन चांडियो सिंध जी हिकु अहिड़ो किरदारु हो जंहिं पंहिंजे आख़िरी घड़ियुनि ताईं जिते मौत जो बिस्तर हुजे ऐं हीअ ख़बर हुजे त अलाए उथां अलाए कोन उथां ऐं उते बि वेही करे हू जेकॾहिं मखदूम शम्स खे विहारे करे जेकॾहिं धरतीअ जे लाइ के आर्टिकल लिखे थो त आउं सम्झां थो त अहिड़े लीडर अहिड़ी जेको आहे त माना अॻुवाण जी जेका खोट आहे जेका उहा सॼी सिंध जी खोट आहे। मूंखे ख़ासि तौर ते फ़ख़ुरु आहे मूंखे त हिकु वर्कर जी हैसियत सां, हिकु कारकुन जी हैसियत सां त कराची जे अंदरि आउं अली हसन चांडियो जी शागिर्दीअ में सियासत कई ऐं आउं उनजो शागिर्दु आहियां ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे मूं जहिड़ा काफ़ी सारा अहिड़ा नौजवान हूंदा जेके हींअर सियासत में मुतहरिक किरदारु अदा करे रहिया आहिनि। ऐं वरी बि डॉक्टर अली नवाज़ वारी ॻाल्हि खे जेको आहे त माना सेकेंड कंदो हलंदुसि त ख़ासि तौर ते एजाज़ साहब खे त एजाज़ साहब अली हसन आम माण्हू कोन हुयो। उनजे करे असांखे पंहिंजी संजीदगी ॾेखारणी पवंदी, ज़ाहिर करणी पवंदी ऐं उनजे लाइ बाक़ाइदा हिकिड़ी जेका प्लानिंग हूंदी उहा जोड़ी पवंदी। बाजाए वतन खे आऊं जे तुमयास, बाजाए वतन खे आऊं जे तुमयास, घोर मुंहिंजी सोमरा कजपा वारनि पास, ॾिज ॾेराणी ॾे जी जाम वास, नया ई जिया जी वञे मरमरी।